नाज़िन गोसपुर में गुज़रियल ॾींहुं हिकु अहलकार शहीद ऐं 3 अहलकारनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे, पर गिरफ़्तारियूं अमल में न आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर शेर ज़मान बिजाराणी। जी शेर ज़मान, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। एक ॾींहुं अॻु गोसपुर भरिसां दड़ी सुंदराणी वटि इंडस हाईवे ते 10 खां वधीक हथियारबंदनि जेको आहे गश्ती पुलिस मोबाइल ते जेको आहे अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी ऐं उन फायरिंग जे नतीजे में पुलिस एहलकार सजाद हुसैन जेको आहे फासख़ैली आहे उहो मौक़े ते जेको आहे सो क़तल थी वियो ऐं 3 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया हुया। जिन खां पोइ अहिड़े वाक़े खां पोइ कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ तरहनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई, जंहिंखां पोइ दोयारी फायरिंग कंदे फ़रार थी विया हुया। उन खां पोइ अॼु उन जेको आहे सो मक़तूल पुलिस एहलकार जे क़तल जो केस जेको आहे जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे 16 माण्हुनि ते जेको आहे सो दाख़िल कयो आहे, जंहिंमें 16 खे नॉमिनेट ऐं 5 नामालूम माण्हुनि ते दाख़िल कयो आहे, जंहिंमां 6 जेको आहे जागीराणी गैंग जा ख़ादिम साईंदाद, जीअंद, जमशेद, इलियास जागीराणी समेत जेको आहे सो 6 जागीराणी गैंग जे माण्हुनि ते केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त सब्ज़ोई बिरादरी जे टक्कर, मोहम्मद सचल, नूरदीन जेको आहे सो नूरदीन दीदार, बूरो, मीर हसन समेत जेको आहे सो 16 जेको आहे माण्हुनि ते केस दहशतगर्दी एक्ट तहत जेको आहे गोसपुर पुलिस थाणे ते सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं पुलिस तरफ़ां जेको आहे कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेको जिन माण्हुनि ते FIR दाख़िल कई वई आहे उहे उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो उन्हनि जेको जवाबदार आहिनि। कुझु जेको आहे सो 1 महीनो अॻु में चाचड़ बिरादरी जा जेके 9 ॼणा क़तल थिया हुया, जीअंद ऐं टकर, उन केस में बि घुर्बल आहिनि। जी ठीकु आहे शेर ज़मान, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।